सिंध के जदीद तरक्की पसंद और वतन दोस्त शायर शेख अयाज़ के ख़राज तहसीन पेश करण लाइ खाना बदोश राइटर कैफ़े पारां 5 ॾींहंनि वारो पंजू अयाज़ मेलो शुरू थी वियो। मेले जो इफ्तिताह सक़ाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह कयो। अयाज़ मेले में चित्रकार खुदाबख्श अबड़े ऐं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि पारां तैयार कयल पेंटिंग्स ऐं तस्वीरुनि जी निमाइश जो इफ्तिताह पिणु थियो। तस्वीरी निमाइश में शेख अयाज़ जूं तस्वीरूं ऐं फितरी हुस्न ते थियल चित्रकारीअ जा नमूना रखिया विया। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह ॻाल्हाईंदे चयो त अयाज़ जो ही पंजू मेलो लॻो आहे, पर इतराफ़ कयां थो हिन भेरे सेकार कयो आहे। जॾहिं त सरकार मेड़ा न मचाईंदी आहे पर माण्हू मेड़ा मचाईंदा आहिनि। हिते सक़ाफ़त खाते ठहण खां अॻु मेला लॻंदा रहिया आहिनि। हिन वधीक चयो त सिंध में तरक़ी पसंद जी सोच ॿियनि सूबनि जे भेट में ताक़तवर आहे। हिन ताईं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ही मुसलसल पंजू अयाज़ मेलो ही टीम अमर सिंधु डॉक्टर इरफाना साहिबा ताज जो गॾिजी जेको मेड़ो मचाईंदा आया आहिनि टॉफ करण में, त उन्हनि वधि में वधि इहो स्पेस प्रोवाइड कयो हूंदो, पर ही जेको बि मेड़ो मचायो आहे उहो अयाज़ जे आशिक़नि मचायो आहे, अयाज़ जे इश्क में हिननि मचायो आहे। सरकार मेड़ा मचाईंदी कोन्हे, मेड़ा माण्हू मचाईंदा आहिनि। जंहिं वक़्त में सिंध में सक़ाफ़त खातो ठहियो ई कोन हो अञा, उन वक़्त में जीअं लतीफ़ साईं जो मेड़ो लॻंदो हो, जंहिं वक़्त में अञा शायदि हाणोकी शिकिल में सिंध हुकूमत मौजूदु न हूंदी, उन वक़्त में बि सचल जो मेड़ो लॻंदो हो। सो इहा ॻाल्हि तय सम्झणु खपे त सरकार जी इहा का इज़ाफ़ी खूबी कोन्हे त हू पंहिंजी ॿोली पंहिंजी धरतीअ जे मौसमनि ते जेकॾहिं हू कुझु कंट्रीब्यूट कनि था त इहा का हुनजी इज़ाफ़ी खूबी कोन्हे। इहा त बुनियादी तौर ते उहा हिकिड़ी नंढड़ी हाज़िरी आहे जेका ॾेई हू पंहिंजी लॼ बचाइनि था। ऐं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां, लतीफ़ साईंअ ते मूंखे 3 सालनि खां वठी सक़ाफ़त खातो मूं वटि रहियो आहे ऐं असां 4 ग़ालिबन लतीफ़ साईं जा उर्स जेके आहिनि उनजी तक़रीबात असां मुनक़िद कयूं आहिनि। अकबर साहब मूंसां गॾु रहियो आहे, पाण लिखणु पढ़ण वारो अहले इल्म अहले अदब दोस्त आहे। असां हमेशह हिकिड़ी ॻाल्हि उते कई त भई असांखे उते हुकुमरान ऐं सरकार थी न आहे हलणो, उते असांखे जे असीं ख़िदमत तॾहिं करे सघंदासीं जॾहिं असां जीअं लतीफ़ जे पिण ते सिंध मां लखे पांधीअड़ा लतीफ़ ते अचनि था, हू पंहिंजे अंदर में पंहिंजे इश्क जी ॾियाटी दुखाए, असांखे उते ईअं फ़क़ीरनि वांगुरु कंट्रीब्यूट करिणो आहे जेके असां तॾहिं उहो असांजो पोरियो साहब पवंदो। अॼु जॾहिं असीं अयाज़ ते ॻाल्हायूं पिछा, मूंखे ख़बर आहे त हिन खां पहिरीं सरकार जो को नुमाइंदो कल्चर डिपार्टमेंट जो डायरेक्टर मुमकिन आहे हिन दीवार जे हुन पासे वेठो हुजे, हेॾा टुटी कोन आयो हूंदो पुछण लाइ त का वाके तकलीफ़ आहे या न। पर अयाज़ मेलो थियो थे, अभी सब जा सब मौजूद हुआ ऐं उहो कंहिं मचायो पे, उहो आशिक़नि मचायो पे। जीअं हमेशह में सिंध में मेड़ा मचंदा आया आहिनि। जीअं ख्वाजा ग़ुलाम फ़रीद जे ऐं मेले ते वियसि, हसन नदीम साहब में उते गया मेले ते, मूं का बि सरपरस्ती कोन ॾिठी उते ख्वाजा ग़ुलाम फ़रीद खे पंजाब जी सरकार को ओन कयो हुजे, का मूं ओनरशिप उते कान ॾिठी। इहा ई ॻाल्हि मूं आलमी उर्दू कॉन्फ्रेंस में जंहिंमें हसन नदीम साहब वेठो हो, मूं ते इहा ॻाल्हि कई हुई त इहो फ़क़ति जेका बि अंधी मंडी ओनरशिप आहे इहा सिंध में मौजूदु आहे, हुकूमती ऐं रियासती लेवल ते सचल खे लतीफ़ खे ॿियनि खे असां ओन कयो बीठा आहियूं। अॼु शेख अयाज़ मेले जो ही 5 एडिशन आहे ऐं ही शुरू थी चुको आहे। मेलो तव्हां ॾिसी रहिया आहियो त पंडाल में गहमा गहमी आहे ऐं हिन मेले जो जेको वॾे में वॾो असांखे मिलंदो आहे, मोट मिलंदी आहे, उहो नौजवाननि मां मिलंदी आहे। तव्हां ॾिसंदव त 100 जे तादाद में नौजवान हर तरफ़ घुमंदे नज़र अची रहिया आहिनि ऐं हिन जा जेके सेशन्स आहिनि, हिन जो जेको मयार आहे, असां कोशिशि कई आहे त उन मुताबिक़ जेको अयाज़ जो कद काठ आहे उन मुताबिक़ हुजणु घुरिजे। अयाज़ मेले जी कामयाबी सिंध जे अवाम जी मोहबत आहे।
जेसीं अयाज़ सां सिंधी माण्हुनि खे मोहबत रहंदी, जेसीं सिंधी ॿोलीअ सां मोहबत रहंदी, मेला मचंदा रहंदा। असां सम्झूं था त ही क़ौम जी जेतिरी सिंधी माण्हुनि जी मोट मिले थी न सिर्फ़ु सिंधी पर सॼे मुल्क मां हर ॻाल्हाईंदड़ जेको शऊर जी ॻाल्हि सम्झे थो, आज़ादी ऐं धरतीअ सां मोहबत खे सम्झे थो, उहो अयाज़ सां मोहबत करे थो। ऐं उमेद आहे ऐं त सम्झां थी त हिन जी कामयाबीअ जो दारोमदार सिंध जे अवाम ते आहे। उहे ईंदा, नौजवान ईंदा, असांजो मेलो कामयाबु आहे। हीअ वॾी हिकिड़ी जेका आहे खाना बदोश राइटर्स कैफ़े जे तरफ़ां सिंध जे हिकिड़े महान शाइर जेको सिर्फ़ु शाइर वॾो शाइर हो पर उन सां गॾोगॾु हुन जेका पंहिंजे फ़न जे ज़रिए न सिर्फ़ु इहो त क़ौमी जेका धरती जी सुञाणप आहे उनखे ॻायो, सिंध जे मोहबत माण्हुनि में पैदा कई, पर उन सां गॾोगॾु हुन आलमी तौर ते जेका सॼी दुनिया में मज़लूम माण्हुनि जी, मज़लूम क़ौमुनि जी जदोजहद हली पई, उन ज़माने खां वठी जॾहिं खां वठी साम्राज्यत जो ग़लबो दुनिया ते, उन वक़्त खां अयाज़ जी जेका शाइरी जी हिकिड़ी तारीख़ शुरू थी थिए। त अयाज़ जेको आहे सो जॾहिं खां वठी पोइट्री पंहिंजी शुरू कई त मां सम्झां थो त उहो अॼु ॾींहं ताईं उन्हनि सभिनी दौरनि में पंहिंजी धरती जे माण्हुनि जा ॾुख, उन्हनि जूं तकलीफ़ूं, पंहिंजे कल्चर ऐं पंहिंजे धरतीअ जे हर शइ खे हुन पंहिंजी पोइट्री में कलमबंद कयो आहे, जंहिंमें थर ते हुन शाइरी कई आहे, कोहिस्तान ते हुन लिखियो आहे, अहिड़े नमूने सां हुन समुंड ते, ऐं उन सां अहम ॻाल्हि इहा आहे त हुन सिंध जी ऐं जेको आलमी तौर ते सिंध जे जेको अदब खे, शाइरीअ खे हुन बैन अल-अक़वामी अदब ऐं शाइरीअ सां ॻंढियो आहे। ऐं हुन हिकु तरह सां, जीअं मां हिकिड़ी ॻाल्हि अॻ में कंहिंसां कई आहे बहस में, त सिंधियुनि वटि जेको वॾे में वॾो पहिरियों दस्तावेज़ आहे उहो शाह जो रिसालो आहे, जेको तहरीरी सूरत में आहे। छाकाणि इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे त असांखे रिसालो अहिड़ो लतीफ़ जो आहे जंहिंमें उहे लतीफ़ पंहिंजनि सभिनी सुरनि में सॼी सिंध जी जेका जाग्राफी आहे उनखे, एंथ्रोपोलॉजी खे, प्लांटेशन खे, एकोलॉजी खे, धरतीअ जे मुख़्तलिफ़ रंगनि खे, थर खे, बर खे, कोहिस्तान खे, सभिनी खे हुन महफ़ूज़ कयो आहे, ॻायो आहे। ऐं इन तरह सां हुन पंहिंजी पोइट्री जे ज़रिए हिकिड़ो अहिड़ो मैसेज ॾिनो आहे जेको लतीफ़ खे लाज़वाल बनाए थो, जंहिंमें हू इंसान जी अज़मत, जदोजहद, कमज़ोरनि, तकलीफ़ुनि ऐं ख़ासि तौर ते प्यार ऐं मोहबत जो जेको हिकिड़ो लाज़वाल हिकिड़ो आहे, हिकिड़ो जज़्बो आहे, उनखे हुन जेको आहे सो लाज़वाल बनायो आहे पंहिंजनि सुरनि जे ज़रिए। शेख अयाज़ भिटाई जी जेके रीतूं हुयूं ऐं रिवायत हुई, जीअं मसलन बैत जी रिवायत आहे, वाई जी रिवायत आहे, शाह जे इन्हनि रिवायतुनि खे हुन नए सिर रीइनवेंट कयो, माना नए सिर ईजाद कयो, ऐं हुन पंहिंजे बैतनि जे ज़रिए धरतीअ जे ॾुखनि जा बैत ॻाया। ऐं अयाज़ जेको आहे इंसान जे ऐं औरत जे महकूमी मजबूरीअ खे पंहिंजे बैतनि में जॻह ॾिनी। अहिड़े नमूने सां हुन वाईअ खे रोमानवियत सां गॾोगॾु हिकिड़े मक़सद त इनकलाब ॾांहुं बि हुन वठी वियो आहे। त इन जे करे अॼु अयाज़ जो हीउ जेको मेलो आहे सो हक़ीक़त में हिकिड़ी अहिड़ी संजीदा कोशिशि आहे खाना बदोश राइटर्स कैफ़े जे, जेतोणीकि हिकिड़ी महदूद वसीला आहिनि, उन जे बावजूद बि शेख अयाज़ जे जेका कॉम्प्रीहेंसिव पोइट्री आहे, मां चवां त हिकिड़ी जामे शाइरी आहे जंहिंमें सिंध जो अक्स आहे, जंहिंमें पाकिस्तान जे अंदरि जेका हलंदड़ जदोजहदूं हुयूं उहो इनकलाबी जमहूरी तहरीकूं, उन्हनि जो ओलड़ो ऐं अक्स त असांखे नज़र ईंदो। बैन अल-अक़वामी अदब जा जेके ट्रेंड्स आहिनि उन जो असांखे उन में नज़र ईंदो। ऐं वॾी ॻाल्हि त शेख अयाज़ हिकिड़ो अहिड़ो शाइर आहे जंहिं कॾहिं बि कंहिं नज़रे जो पोइलगी जे करे या कंहिं सिस्टम खे पसंदि करण जे करे कॾहिं बि शाइर ऐं फ़नकार जे आज़ादीअ जे लिखण जे हक़ खे हुन कॾहिं बि क़बूल न कयो आहे। त इन जे करे हू हिकिड़ो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जेका अॼु जे जदीद जमहूरी ज़माने जी हिकिड़ी
जेका आहे हिकिड़ो ख़सलत आहे, ख़ूबी आहे। मां सम्झां थो अयाज़ असांखे उन्हनि सभिनी मयारनि ते पूरो थो नज़र अचे ऐं सिंध जे नए नसुल खे हिननि मेलनि जे में थींदड़ जेके बहस मुबाहिस आहिनि ऐं उनजी शाइरी ऐं उनजो नसर आहे उन खे पढ़नि ऐं उन जे ज़रिए पंहिंजो पाण खे ज़हनी तौर ते शाहूकार बनाइनि। ॿोलीअ में ॿीहार आऊं न अचिणो आहे हा, हूअं त अखी चार ईंदा नव टिण खेॾणा, हीअ त असांजो शेख अयाज़ आहे। पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे मां तोखे इहो साहु ॾींदी ॿी ॿोली किथे। हीअ जेको खाना बदोश में असांजी भेनरुनि अमर सिंधूअ ऐं डॉक्टर इरफान अमला ताज जो उन सां गॾु आहे। हीअ जेके मेला असांजे सिंध में मुनक़िद थियनि था उन्हनि खे असीं सकाफ़ती मेला औलिया अल्लाह जा मेला सॾियूं था, जंहिंमें सिंध जो सादालो अवाम बि आहे, पढ़ियल लिखियल बि आहे, हर माण्हू अचे थो। पर शेख अयाज़ जो ही वाहिद मेलो आहे जंहिंमें असीं सम्झूं था त नौजवान इंतिहाई पढ़ियल लिखियल ऐं सिंध जो काज़ हिते डिस्कस थिए थो, सिंध जी ॿोलीअ उनजे तहफ़ुज़ जी ॻाल्हि थिए थी, पंहिंजनि रवायतुनि खे पंहिंजनि शयुनि जी ओनरशिप जो हिते तस्करो थिए थो। छाकाणि त असीं सिंध माण्हू तमामु सेंसिटिव आहियूं। जंहिं मुल्क में असीं रहूं था असांजी ॿोलीअ खे चौतरफ़ खां वठी ॿियनि ॿोलियुनि जो बहरहाल ग़लबो आहे। इन करे ही शेख अयाज़ जो जेको मेलो आहे इहो अलामती अंदाज़ सां सिंधी ॿोली जे दरअसल दिफ़ा जो मेलो आहे। सो आऊं हिन ॿेले खे इन हवाले सां ॾिसां थो त ही वाहिद सिंध जो मेलो आहे जंहिंमें इंटेलेक्चुअल सीनियर जूनियर जेके अची ट्यूट कनि था, पंहिंजनि नौजवान टईअ खे ॿुधाइनि था त बाबा पंहिंजी सिंध जो असीं अज़ीम सरमाए जा मालिक आहियूं, असांजी 5000 साल तहज़ीब आहे, असां वटि रनी कोट आहे, असां वटि शाह लतीफ़ आहे, असां वटि शेख अयाज़ आहे। अचो त पंहिंजी ॿोलीअ जे अलम में हथु विझूं ऐं उन खे संभालियूं ऐं उनजो दिफ़ा करियूं। लाहौर खां आयल उर्दू अदब जे नामियारे शाइर असगर नदीम, सैयद अहमद सलीम, इरफान अमला, अमर सिंधू, इमदाद चांडियो, ताज जोयो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंधी शाइरनि में शेख अयाज़ जहिड़नि शाइरनि फितरत खे शाइरनि सां गंढियो। शेख अयाज़ खे पंहिंजी ॿोलीअ ऐं मिटीअ सां कमिटमेंट हुई। शेख अयाज़ सिंधी शाइरनि खे आलमी अदब सां जोड़ियो। जॾहिं त अयाज़ मेले जे ॿिए ॾींहुं बि अयाज़ जी ॾात फ़िक्र ऐं फ़न समेत अदब ऐं सियासत ते मुख़्तलिफ़ वियकूं थियूं। सिंध समेत मुल्क जे नामियारे लेखकनि, सहाफ़िन, दानिशवरनि शिरकत करे शेख अयाज़ खे ख़राज तहसीन पेश कंदे मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल कई। पहिरीं वियक में मेरे दीदावरो मेरे दानिशवरो, ॿी वियक में कराची ऐं अयाज़ थी। मुक़ररनि में अहमद सलीम, असगर नदीम सैयद, गाज़ी सलाउद्दीन, पाकिस्तान जी पहिरीं औरत एडिटर शीन फरग, इनायत मक्सी, अतिया दाऊद, मदद अली सिंधी, काज़ी मंज़र हयात, मुजाहिद बरेलवी ऐं ॿिया शामिल हुआ। हिननि चयो त शेख अयाज़ बैनुल अक़वामी सतह जो वॾो शाइर हो। हिननि चयो त शेख अयाज़ 1 यूनिट ख़िलाफ़ थींदड़ जिदोजहद में वॾी जिदोजहद कई। अयाज़ क़ौमी तहरीक जो हिकु वॾो लीडर हो। कैमरामैन हुज़ूर वक़्त सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk